हिते अवांखे आगाह कयूं डॉक्टर परवीन रिंद सिंध हाई कोर्ट पहुची वई आहे। हॉस्टल में शागिर्दियाणियूं आपघात न आहिनि कंदियूं। परवीन रिंद जो चवणु आहे त उन्हनि खे पखनि में टंगियो वेंदो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। डॉक्टर परवीन रिंद सिंध हाई कोर्ट पहुची वई आहे। हॉस्टल में शागिर्दियाणियूं आपघात न आहिनि कंदियूं, उन्हनि खे पखनि में टंगियो वेंदो आहे। डॉक्टर परवीन रिंद जो चवणु आहे त सिंध जी नियाणियुनि खे मारे आपघात जो रंग ॾिनो वेंदो आहे। गुलाम मुस्तफ़ा राजपूत हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो। ख़बर असां सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर आहे डॉक्टर परवीन रिंद सिंध हाई कोर्ट पहुची वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे ख़बर ॾियूं पिया। डॉक्टर परवीन रिंद जो चवणु आहे त हॉस्टल्स में शागिर्दियाणियूं आपघात न आहिनि कंदियूं, उन्हनि खे पखनि में टंगियो वेंदो आहे। सिंध जे नियाणियुनि खे मारे आपघात जो रंग ॾिनो वेंदो आहे। गुलाम मुस्तफ़ा राजपूत हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे थियो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां महताब शरखान जी। महताब, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजय, अवांखे ॿुधाइणो आहे त डॉक्टर परवीन रिंद जेके नंगे पेरनि जेका सिंध हाई कोर्ट पहुची विया आहिनि। परवीन रिंद मीडिया सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। चयो आहे त मां सिंध जे अवाम जी शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजो हेॾो वॾो साथ ॾिनो। ऐं हुन मीडिया सां ॻाल्हाए चयो आहे त जॾहिं त मां पंहिंजे कमरे में हुयसि त मुंहिंजी टिनि औरतूं कमरे में दाख़िल थी करे मुंहिंजे तशदुद कयो आहे। तशदुद करण बैदि जेको यूनिवर्सिटी जे साम्हूं मूंखे बादशाह रहिया। हुन वरो इहो हिकु इंतिशाब कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाए करे चयो आहे त इहो वाक़ियो शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में पेश आयो आहे। मूं डॉक्टर अज़रा बीटी सां मुलाक़ात जी कोशिशि कई, पर मूंखे जेके हुनजे बावजूदि बि असां तशदुद कंदा रहिया ऐं मूंखे तमामु घणो इंतज़ारु करिणो पहुची वियो। जेके मां केतिरा कलाक इंतज़ारु कयो। इंतिज़ामिया जेके जेकर शिकायतूं कयूं पर हुन कंहिं बि अमल न कयो आहे। ऐं हिन वधीक मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त जेके हॉस्टल में जेके छोकिरनि ते जेको तशदुद कयो वेंदो आहे, जेके ख़ुदकुशी हुनखे रंग ॾिनो थो वञे, पर उहे हिकु पखनि में लटकियलु हूंदियूं आहिनि, उहे ख़ुदकुशियूं न कंदियूं आहिनि। ऐं उहे माण्हू गॾिजी करे छोकिरनि खे मारींदा आहिनि। जॾहिं वालदेन असांखे पंहिंजे गीते जा पैसा ॾेई करे असांखे हॉस्टल लाइ मोकिलींदा आहिनि, पर असांखे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उते जेके असां खां रिश्वत तलब कंदी आहे, असांखे उन्हनि पैसनि मां रिश्वत वठंदी आहे। उन्हनि वधीक इल्ज़ाम ते चयो आहे गुलाम मुस्तफ़ा राजपूत आहे उहो अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। संदसि अञा बि हुननि जी हिमायत कई पई वञे। हुन लाइ मुताबिक़ कयो आहे गुलाम मुस्तफ़ा राजपूत खे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे ऐं हुन मथां केस दाख़िल कयो वञे। उहे नंगे पैर जेका सिंध हाई कोर्ट इंसाफ़ लाइ पहुते आहे। ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अवांजी तफ़सील खां करण लाइ।